मां ॿुधाए हेॾा थोड़ा सही ॾिसी नथो हर फ्रूट पियो आहे न। अरे अंधे मंधे जी ॻाल्हि न आहे पर जंहिंजो गाॾो हूंदो आहे उन खां पुछबो आहे बाबा छा छा रखियो अथई। हे खारवा हे चारू हे टपल हे छाही हे किचरो। पर ॿुध अंब मुरादी हिकिड़ो रखियो अथई ॿिया काॾे आहे? बहुते ख़तम थी विया। खपी आहे बसि पोइ तुंहिंजे सॼे गाॾे में वञी हिकिड़ो अंब मूंखे वणाई थो। खणे थो आयो अंब दाणो हिकिड़ो आहे भली खण पर 50 जो अथई। हल लठ मार पवई एॾी महांगाई अंब हेठिड़ो आंठे जेतिरो 50 रुपया। 10 रुपए जी खखड़ी अथसि 20 रुपए जी खल। बाक़ी ॻाल्हि ॿुध क्या घर 20 रुपए न लही। ठीकु आहे खणा थो वणे जो इहो थो त मजबूरी आहे। अब हाणे ॻाल्हि ॿुध अंबु 50 जो तो चयो 10 जी खखड़ी हे पंहिंजी खखड़ी खण ठीकु आहे ऐं 20 रुपए जी खल चई हे टोटल खल पंहिंजी खणो बाक़ी बचा 20 रुपया हे कॾहिं न कॾहिं ॾींदो छा आहे। ठीकु आहे मां छा